घणो करे माण्हू पंहिंजी आङुरियुनि मां ठकाव कढंदा आहिनि ऐं घणा माण्हू सम्झंदा आहिनि त इहा आदत नुक़सानकार आहे। आम ख़्यालु आहे त ठकाव कढणु जोड़नि लाइ नुक़सानकार सम्झियो वेंदो आहे, पर माहिर अहिड़े अमल खे बहितरीन वर्ज़िश करार ॾियनि था। हिक रिपोर्ट मूजिबि जॾहिं अव्हां पंहिंजी आङुरियुनि मां ठकाव कढो था त जोड़नि जी सतह धार थिए थी ऐं इन अमल दौरान लिक्विड बोणिया ठहनि था। इहे बोणिया फाटनि था त असांखे ठकान जा आवाज़ ॿुधण में अचनि था। अहिड़ो ई हिकु ॿियो कारण सख़्त मसिल्स जो बि आहे। आङुरियुनि या कंधु फेराइण ते बि कॾहिं कॾहिं ठकाव निकिरंदा आहिनि। इहे असल में मसिल्स हूंदा आहिनि जेके हरकत करण ते आराम में अची वेंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां जे जोड़नि ते को धकु लॻल आहे तॾहिं बि जोड़ आवाज़ पैदा करे सघे थो ऐं इन सां गॾु सोज या तकलीफ़ बि थी सघे थी। अहिड़ी सूरत में आङुरियुनि जा ठका कढण खां पासो करियो या डॉक्टर खे ॾेखारियो। माहिरनि जो चवणु आहे त कॾहिं कॾहिं आङुरियुनि जा ठका कढण जो को मसइलो नाहे हूंदो। इन सां सॼे ॾींहं जी थकावट बाद मसिल्स पुरसुकून हालत में अची वेंदा आहिनि, जॾहिं त रोज़ानो जो मामूल बणाइण खां पासो करियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk